सभिनी शागिर्दनि खे ऐं वालिदैन खे आगाह करण थो चाहियां त हैदराबाद बोर्ड जे तरफ़ां 11वीं ऐं 12वीं क्लास जी इम्तिहानी तारीख़ बि तय थी वई आहे, जेका 15 जून मुक़ररु कई वई आहे। हींअर ताईं बि उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू में जेके 11वीं जा शागिर्द आहिनि या इवन 12वीं जा शागिर्द आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो वॾो तादाद अहिड़ो आहे जिन पंहिंजा इम्तिहानी फार्म न भरिया आहिनि। ऐं गुज़िरियल 2 ॾींहंनि खां मुसलसल इहो ई मैसेज मुख़्तलिफ़ जेके मीडियाज़ आहिनि, फेसबुक आहे, ट्विटर आहे, मुख़्तलिफ़ जॻह ते रखां पियो। ऐं कल्ह त सॼो ॾींहुं कंसर्न क्लार्क उन सभिनी शागिर्दनि खे जिन जा नंबर असांजे एडमिशन फार्म में मिले विया, उनजे वालिदैन खे या शागिर्दनि खे पाण जेको आहे सो कॉल कंदो रहियो ऐं उन्हनि खे ॿुधाईंदो रहियो त अव्हांजे इम्तिहान जी तारीख़ बि अची वई आहे ऐं अव्हांजा इम्तिहानी फार्म भरिजनि पिया त अव्हां अचो। पर सूरत हाल इहा आहे त तक़रीबन 250 खां मथे शागिर्दनि खे कॉल करण जे बावजूदि कल्ह सिर्फ़ु 11 खां 17 शागिर्द अहिड़ा आया जेके जिन जो जेको आहे सो डॉक्यूमेंटेशन चार्जिस पियारियल हुआ ऐं उहे उन्हनि पाण बि रखे छॾिया। त महिरबानी कयो, अव्हांजा इम्तिहान मथां आहिनि ऐं सिल्पूं तमामु जल्दी ईंदियूं ऐं इम्तिहान जो सिलसिलो तमामु जल्दी शुरू थियण वारो आहे। अव्हां ताउन कयो, जिन शागिर्दनि जा डॉक्यूमेंटेशन चार्जिस जेके पियारियल आहिनि उहे कॉलेज जे अंदरि खणी अचनि ऐं कंसर्न क्लार्क वटि जमा कराइनि। ऐं स्पेशली उहे शागिर्द जेके 300 खां वधीक तादाद रखनि था, जिन जूं मार्कशीटूं फस्ट ईयर जूं असां वटि आहिनि ऐं उन्हनि में उन जूं नंबर ऑफ मार्क्स बि तमामु बहितरियूं आहिनि। त मां चवां थो त उहे जेके बि शागिर्द आहिनि त महिरबानी करियो कॉलेज सां राब्ते में अचो ऐं पंहिंजे 12हें जो जेको आहे सो इम्तिहानी फार्म भरियो, जीअं 15 जून ते अव्हां आराम सां पेपर ॾेई सघो। छो त जेतिरो देरि सां अव्हां फार्म भरींदो, अव्हांजे सिल्प अचण में का पेचीदगी पैदा थी सघे थी। पर जेको रूटीन जा असां सभु शयूं मोकिलींदा आहियूं त विदिन अ डे उहे सभु शयूं अची वेंदियूं आहिनि ऐं ॿार खे ईज़ी एक्सेस हूंदी आहे पंहिंजी सिल्प खणण जी। त महिरबानी कयो, उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू जे कंसर्न क्लार्कनि सां ताउन कयो ऐं हीअ जेको मैसेज असीं मुख़्तलिफ़ व्हाट्सअप ते, फेसबुक ते, ट्विटर ते, इंस्टाग्राम ते रखां पियो, इनखे लाइक ऐं शेयर ज़रूरु कयो त जीअं ॿियनि दोस्तनि ताईं हीउ मैसेज वञी सघे ऐं उहे जेके बि शागिर्द रहिजी विया आहिनि कम से कम उन्हनि जो भलो थी सघे। पाकिस्तान ज़िंदाबाद।